अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबरू यहाँ फरहा औरंगज़ेब। सफ़ा पर एक नज़र हेडलाइंस पे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां फ़ोन ते राब्तो खेसि पाकिस्तान अचण जी दावत। वज़ीर आज़म ख़ादिम अल हरमैन शरीफ़ैन शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। सऊदी नाइब वज़ीर आज़म ऐं दिफ़ाई वज़ीर शहज़ादे मोहम्मद बिन सलमान वज़ीर आज़म खे जश्न आज़ादी जूं वाधायूं ॾिनियूं ऐं पाकिस्तान जी तरक़ी तोड़े ख़ुशहाली लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। ॿिन्हिनि अॻवाननि पारां मज़बूत भाइपे वारनि लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण समेत सीड़पकारी तवानाई ऐं वापार जे शोबनि में गॾियल साकार खे वधीक तेज़ करण ते इतफ़ाक़ कयो। इमरान ख़ान जा जलसा अवाम खे मेले जियां तफ़रीह फ़राहम कनि था। नचण ऐं कुॾण सां मुल्क तरक़ी करे हा त हिन मुल्क जो सरबराह को तबलो वॼाइण वारो हुजे हा। असां ग़ुलाम न पर 75 सालनि खां आज़ाद आहियूं। इमरान ख़ान ग़ुलाम हूंदो असां न आहियूं। पीपी मीडिया जी आज़ादी लाइ जिदोजहद कंदी रही आहे। कुझु माण्हू पुराणियूं वीडियो सोशल मीडिया ते रखी माण्हुनि में ख़ौफ़ पखेड़णु चाहिनि था। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची जे NICH में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरे पोलियो मुहिम जे इफ़्तिताह खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। सियासी टकराव वधियो त सियासतदान बि निशाने ते हूंदा। नवाज़ शरीफ अचे या न अचे को बि फ़र्क़ु नथो पवे। मईशत तबाह कंदड़ सियासतदान वाइखा थी चुका आहिनि। शहबाज शरीफ मिसाक़ जमहूरियत मईशत बदिरां मिसाक़ जमहूरियत करे अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो बयान चवे थो शफ़ाफ़ चूंडूं वक़्तु तय कयो या फ़ैसिलो अवाम करे। पाकिस्तानी रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे मुल्ह में लाथ जो सिलसिलो जारी। इंटरबैंक मार्केट में कारोबारी हफ़्ते जी शुरूआत ते डॉलर 1 रुपयो 90 पैसा सस्तो थियण खां पोइ 213 रुपया 59 पैसनि जो थी वियो। ठठ ऐं सजावल ज़िलनि में सामुंड वेरनि में गैर मामूली चाढ़ अची वियो। समुंड पटे जे इलाइक़े केटी बंदर ॻाढ़ो भुॻण कारो छाण में तूफ़ानी बरसातनि ऐं समुंड वीरनि तबाही मचाए छॾी। समय ॻोठ पाणी हेठि अची विया। हज़ारे माण्हू पाणी में फाथल। समुंड खां बचाव लाइ ॾिनल बचाव बंदनि खे हंधा हंधा घारा पवण सबबि केटी बंदर जे 11 ॻोठनि समेत लाड़ जे तारीख़ी शहर खारो छाण में बि समुंड जो पाणी दाख़िल थी वियो। चूहड़ जमाली जी समुंडी पट्टी में वेरनि में चाढ़ अचण बाद बचाव बंद टुटी पिया। 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। सामुंडी वेरनि में चाढ़ सबबि जाती जी सामुंडी पट्टी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाणी दाख़िल थी वियो। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक 8 ॼणा फ़ौत। फ़ौतुनि जो अंग 198 थी वियो। 19,000 खां वधीक घर मुतासिर। 5,000 घर मुकमल तौर तबाह थी विया। कोही सुलेमान ऐं बलोचिस्तान मां ईंदड़ ॿोॾि सबबि तुनसा जा 10 ॻोठ पाणी हेठि। तुनसा जो क़बाइली इलाइक़नि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी। कराची, दादू, मटियारी, हाला, मेहर, मोहनजो दड़ो, भरिया सिटी, बुढो कमराणी, गाजी खावड़, गुलाब लगारी, हिंगोरजा, खानपुर, नसीराबाद, सगियूं, सिरहाड़ी, बगण, राधण, सकरन, काज़ी अमन, कंबर, ठरी मीरवा, टनो मीर अली, उडेरोलाल, कंडियारो, टनवागो ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो वसकारो। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। सिंध में बरसात जो हिकु ॿियो सिस्टम असरअंदाज़ थियण लाइ तयार। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में 24 कलाकनि दौरान झुड़ाली मौसम रहण ऐं वक़्ते वक़्ते सां हल्की बरसात जो इम्कान आहे। तेज़ बरसात सबबि घर जी छित किरण सबबि करोंडी वासी नौजवान बलूचिस्तान जे इलाइक़े सोबतपुर में फ़ौत। नौजवान अब्दुल हलीम मशूरी कच्ची केनाल जे अॾावती कम ते मज़दूरी कंदो हो। शेख बिरकियो में लाॻीतो बरसात सबबि 3 पुरियतनि जा घर किरी पिया।
मुल्क में बरसातुनि खां पोइ तोनसा बैराज वटां पाणी जा वहकरा गुड्डू बैराज वटि पहुचणु शुरू थी विया। कुझु ॾींहं अंदरि गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि जा इम्कान। गुड्डू ऐं कोटड़ी बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। तोनसा बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि ऐं तरबेला डैम जी सतह 1546 फुट ताईं पहुची वई। गुड्डू ऐं सखर बैराज वटि वहकरनि में मुसलसल वाध आपाशी खाते जो चवणु आहे त कोहे सुलेमान में बरसातनि सबबि तोनसा वटि पीणी जी सतह में वाध थी रही आहे। मुल्क में कोरोना वायरस विघे 2 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 459 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबबि 172 मरीज़नि जी हालत गणतीअ जोगी। मुल्क अंदरि कोरोना वायरस जी शरह 2.54% रही। घोटकी जे रहम वारी पाड़े में मुबैना तौर पुटनि हथां वालिद बेदर्दी सां क़तल। अब्दुल गनी सांगी खे मुबैना तौर तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़तल कयो वियो। मीरपुर बुलड़ो वेझो ॻोठ लियाकत खोसो में कार इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार पंहिंजी भेण ऐं सौट खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। पुलिस लाश खणाए अस्पताल पहुचाया। बेरिया रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न आयो। वधीक 2 ॿारड़ा फौत थी विया। फौतियुनि जो अंग वधी 10 थी वियो। 200 खां वधीक मरीज़ गैस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला। सिहत खाते के बि जोगा उपाव न वरिता। ॻोठाणनि तरफ़ां सिहत खाते खे इलाइक़े में डॉक्टरनि जूं टीमूं उमारण जो मुतालबो। कंबर जे वारे बिराज मां निकिरंदड़ ठुल शाख खे आरडी हिक वटि 20 फुट घारो पइजी वियो। सारियालो फसल पाणी हेठि आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सान। मियां साहब जो चुई शाख के 3 हंधनि वटां लॻियल घारा अञा बंदि न थी सघिया। घारनि सबबि सारियालो फसल ऐं घर पाणी हेठि। गौसपुर में पुलिस तरफा कंदकोट वासी नौजवान के मुबैना मुकाबले दौरान बाजियाब कराइण जी दावा। ज़ुहैब मलिक के हथियार बंद 8 ॾींहं अॻु इंडस हाईवे तां अगवा कयो हो।